भगवद गीता अध्याय 3 श्लोक 9 असां ॾिठोसीं। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर। कृष्ण भगवान पहिरियों खां वठी केतिरियूं ई व्याख्याऊं कयूं आहिनि। फॉर एग्जाम्पल ॿिए अध्याय में पहिरें शुरू में परमात्मा जी व्याख्या कई अथई। यदि कोई इहे 10 श्लोक समझी वञे ऐं पंहिंजो जीवन इन ते आधार करे रखे त पोइ उनखे ॿिए कंहिं ज्ञान जी ज़रूरत न आहे। पर शुरूअ में इहे ॻाल्हियूं सम्झण ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। इन करे पोइ कृष्ण भगवान कर्म योग ॿुधाए, छाकाणि अर्जुन इज़ अ मैन ऑफ एक्शन। उनखे कर्म करणो आहे, उनखे स्वर्ग प्राप्ति खपे, उनखे नालो खपे, त उन जे लाइ कर्म योग ॾाढो इम्पोर्टेंट हुयो। इन करे कृष्ण भगवान हिकदमि शॉर्ट में 3-4 श्लोक इम्पोर्टेंट आहिनि उते, उन में सॼो कर्म योग कवर कयो ऐं पोइ ॿुधाई त जेको हिन हिसाब सां कर्म कंदो, कर्म योग जे हिसाब सां, उन जी बुद्धि स्थिर थी वेंदी। त पोइ वरी अर्जुन सवाल पुछेसि थो, भई स्थिर बुद्धि वारो हूंदो कीअं आहे संसार में? हालांकि उनजे साम्हूं ई कृष्ण भगवान बीठो आहे, पर तॾहिं बि ॻाल्हि सम्झ में कोन आई अथसि अर्जुन खे। पोइ कृष्ण भगवान ईअं नथो चएसि तूं मूंखे ॾिस, चएसि ॿुधाएसि थो स्थित प्रज्ञ केरु थींदो आहे। पोइ विच में वरी असांजो मन कीअं असांजो दुश्मनी थो करे, असांजा इंद्रिय कीअं असांजे अगेंस्ट में था वञनि ऐं उन्हनि खे कीअं कंट्रोल में रखिणो आहे। उन्हनि जो दमन करणो न आहे, उन्हनि खे ख़ाली दिशा ॾियणी आहे, इहो सम्झायो अथई। पोइ इहो सॼो ज्ञान ॿुधी करे अर्जुन चए थो, भई तूं मूंखे ज्ञान थो ॿुधाए ऐं चए थो कर्म कर। इहे ॿई ॻाल्हियूं त विरुद्ध आहिनि। या त मां कर्म कयां या त मां ज्ञान वठां। ज्ञान श्रेष्ठ आहे त मां वञा थो छॾे करे, कमकार छॾे हाणे रिटायरमेंट थो वठां। पोइ कृष्ण भगवान उनखे शुरू थो करे, भई तोखे कर्म छो करणो आहे ऐं हिते अची करे ॿुधाएसि थो, भई तोखे कर्म कीअं करणो आहे। पहिरियों त कर्म छो करणो आहे ऐं कर्म कीअं करणो आहे। ऐं चए थो यज्ञार्थात, असां कवर कईसीं वर्स लास्ट टाइम, पर यज्ञ में 4 ॻाल्हियूं इंपॉर्टेंट आहिनि। पहिरियों त हिकिड़ो कुंड हूंदो आहे, हिन कुंड में असां आहुति ॾींदा आहियूं। कुझु न कुझु फ्यूअल हूंदो आहे, मतिलबु लकड़ी हूंदी, धान हूंदो या घी हूंदो, असां यज्ञ में इहे विझंदा आहियूं ऐं उन में असांखे प्रसाद करे जेका मिलंदी आहे बाहि, उन मां असांखे रोशनी बि मिलंदी आहे ऐं उन मां असांखे गर्मी बि मिलंदी आहे। त इहा गर्मी उन टाइम ते जॾहिं हिमालय में हिननि शुरू कयो, पहिरियों आश्रम जॾहिं शुरू कयूं, त विद्यार्थी त प्लेन्स मां वेंदा हुया, पोइ रहंदा कीअं हेॾी थधि में? त उन्हनि खे उन टाइम ते गरम कपिड़ा न हुया, हीटर्स कोन हुया, त इहा बाहि उन्हनि खे कमु ईंदी हुई। त इहो प्रसाद उन्हनि खे प्राप्त थींदो हुयो। मतिलबु नाउ दे आर डिपेंडेंट ऑन फायर। त फायर ॼण त जीवन आहे, फायर ॼण त असांजो ईश्वर आहे, परमात्मा आहे, उहो असांखे जीवन थो प्रदान करे। ईअं ऋषिअ हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई करे यज्ञ जी व्याख्या ठाही। ऐं हिन में हिकिड़ो हिसो हूंदो आहे पंडितनि जो, जेके पुरोहित हूंदा आहिनि, उहे मंत्र उच्चारण कंदा आहिनि। त ही कुंड जेको आहे असांजे लाइ, असांजो जेको बि कर्म क्षेत्र आहे उहो असांजो कुंड आहे। हिन में ख़ाली चयो अथई यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र, ख़ाली ईअं, पर यज्ञ जी व्याख्या ॿियनि ग्रंथनि में आहे। हिते छा आहे, अर्जुन खे थोरो नॉलेज हुयो त यज्ञ छा आहे, त इन करे उनखे एक्सप्लेन न कयो अथई, पर असांजे लाइ एक्सप्लेनेशन ज़रूरी आहे। त यज्ञ आहे फील्ड ऑफ ऑपरेशन इन सिंपल टर्म्स। जेका गृहिणी आहे उन जे लाइ घर उनजो फील्ड आहे, डॉक्टर आहे उन जे लाइ हॉस्पिटल उनजो फील्ड आहे। अर्जुन योद्धा हुयो, वॉरियर, ऐं राजा बणण जे क़ाबिल हुयो, त उन जी कर्म भूमि जेका आहे उनखे चवंदा आहिनि कुरुक्षेत्र।
त इहो असांजी कर्म भूमि ही असांजी धर्म भूमि आहे। जेको बि असांखे करणो आहे, धर्म करणो आहे, अधर्म करणो आहे, हिन कर्म भूमिअ में ही करणो आहे। त असांजी हिकिड़ी इंक्लिनेशन हूंदी आहे कि ॿार पहिरियों खां वठी ॾेखारींदा आहिनि त उन्हनि खे मैथ्स में इंट्रेस्ट आहे, इंजीनियरिंग में इंट्रेस्ट आहे, या मेडिसिन में इंट्रेस्ट आहे, कंहिंखे ॻाइण में इंट्रेस्ट हूंदो आहे, कंहिंखे खेॾण में इंट्रेस्ट हूंदो आहे। त बचपन में ई इन्हनि जी दिशा फिक्स थी वेंदी आहे त भई ही वॾो थी करे छा थींदो। ऐं इनखे चवंदा आहिनि स्वधर्म। पोइ स्वधर्म माना असांजो क्षेत्र, असांजो जेको धर्म आहे, असांखे जेका नेचर मिली आहे, उहो ही असांजो स्वधर्म आहे, उहो ही असांजो क्षेत्र आहे। इहो थियो कुंड। हिन कुंड में असांखे आहुति ॾियणी आहे। आहुति ॾियणी आहे माना महिनत करणी आहे। असांजो टैलेंट आहे उहो उन में विझणो आहे। जेको असांखे ज्ञान आहे उनजो यूज़ करणो आहे, उपयोग करणो आहे। इहा थी वई आहुति। पर सभु ॻाल्हियूं असांखे ख़बर न हूंदियूं आहिनि। भले कोई ॿार बचपन खां वठी ॾाढो सुठो ॻाईंदो आहे, पर उनखे सिख्या खपे। त उनखे सिख्या लाइ गुरु खपे। गुरु उनजे जेके बि अंदरूं जेके बि क्वालिटीज़ आहिनि, गुण आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि कढंदो। त इन करे पुरोहित जेके हूंदा आहिनि, जेके मंत्र उच्चारण कंदा आहिनि, इन जो सिंबलिज़म आहे त इहे गुरु आहिनि। असांजी अॼु जी भाषा में कंसल्टेंट आहिनि। असां कंहिं फील्ड में वञूं, असांखे ज्ञान कोन्हे त असां कंहिंखे कंसल्ट कयूं। असांखे कुझु तकलीफ़ आहे बॉडीअ में त असां डॉक्टर वटि वञूं। इहा ज़रूरी आहे। इहो यज्ञ जो ही हिस्सो आहे कि चवंदा आहिनि न न असांखे काई ज़रूरत न आहे, असां पंहिंजी पाण दवाऊं ख़बर आहे, असां पाण ई वठंदासीं। पोइ ग़लती कंदा आहिनि। इन करे गुरुअ जो महत्व बि हिन यज्ञ में ॾेखारियो अथई। ऐं लास्ट में आहे प्रसाद। पोइ असांखे असांजे कर्म जो फल ज़रूर मिलणो आहे, ऐं उहो सुठो ई मिलंदो यदि असां कुंड बरोबर ठाहियो आहे, यदि आहुति सही विधी आहे, यदि सही टाइम ते मंत्र उच्चारण करे स्टेज बाय स्टेज आहुति विधी आहे। हिकदमि सभु न विझबी आहे, या हिकदमि घटि बि न विझबी आहे, थोरी 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 ऐड कबी आहे। ऐं इहो जॉइंट एफोर्ट हूंदो आहे, सभु मिलाए करे कंदा आहिनि। त सभिनी जो टैलेंट जॾहिं गॾु ईंदो कंहिं संस्था में, कंहिं कंपनीअ में, कंहिं ऑर्गेनाइज़ेशन में, त उनजी उन्नति थींदी, देश जी उन्नति थींदी, समाज जी उन्नति थींदी। त इहो यज्ञ आहे। इन में लोकनि जी भलाई, इहो उद्देश्य हूंदो आहे। लोक संग्रह जंहिंखे चवंदा आहिनि संस्कृत में। असांजी बि भलाई थिए पर ॿियनि जी बि भलाई थिए। मूंखे हिकु नॉलेज आहे, हिकिड़ो टैलेंट आहे, ॿिए में ॿियो टैलेंट आहे। यदि असां टैलेंट एक्सचेंज कंदासीं त ॿई रही सघंदासीं। हाणे नेक्स्ट श्लोक आहे, इन में असां ॾिसूं था त ही टैलेंट जो एक्सचेंज असांखे छो करणो आहे। श्लोक 10। सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्वध्वम् ये वोत्विष्ट कामधुक्। The Creator, having in the beginning created mankind together with Yajna, said, by thus shall you propagate. Let this be the milk cow of your desired objects. यज्ञ सां हीअ सृष्टि उत्पन्न करे प्रजापतिअ हिन रीत चयो, करे यज्ञ वीझो वधो कामनाऊं पूरियूं करियो। हाणे ही श्लोक पुराणे ज़माने जी जेका संस्कृत हुई, वैदिक पीरियड, गीता जे टाइम ते संस्कृत थोड़ी चेंज थी हुई। ही वैदिक पीरियड जो मंत्र आहे। त इन में छा छा ॿुधायो अथई। प्रजापति, तंहिंखां पोइ कामधेनु ऐं यज्ञ, ऐं इन में तव्हांजी उन्नति कीअं थींदी उहो हिन श्लोक में ॿुधायो अथई। हाणे प्रजापति माना ईअं मञियो वेंदो आहे त हीअ सृष्टि ठही आहे, हीअ ठही आहे त हिनखे ठाहिण वारो बि आहे। पोइ माइथोलॉजीअ में चवंदा आहिनि लॉर्ड ब्रह्मा क्रिएटेड दिस वर्ल्ड। हाणे ब्रह्मा केरु आहे, इहो अञा वॾो हिकिड़ो सब्जेक्ट आहे, पर दिस वर्ल्ड हैज़ बीन क्रिएटेड। हाणे असां हिते आहियूं, एतिरो त असांखे ख़बर पए थी। ऐं ॿी हिकिड़ी कल्पना आहे, कामधेनु हूंदी आहे हिकु, उहा स्वर्ग में हूंदी आहे। कामधेनु माना हिकिड़ी गांइ हूंदी आहे।
इन गांइ खे यदि असां प्रार्थना कयूं त असांजी जेका बि इच्छा आहे पूरी थी वेंदी। स्वर्ग में वधीक मेहनत न करणी पवंदी आहे, फटाफट बस कामधेनु खे चएसि। स्वर्ग में कई ॻाल्हियूं, कामधेनु आहे, कल्प वृक्ष आहे, उहो बि ईअं ई कमु कंदो आहे। पारिजात वृक्ष आहे, उनजो हिकिड़ो गुल मिलंदो तव्हांखे त सॼी उमिरि तव्हां जवान रहंदव। त इहे स्वर्ग में इहे ॻाल्हियूं मुफ़्त में हूंदियूं आहिनि, असांखे हिते महिनत करे कमाइणियूं पवंदियूं आहिनि। पर ईअं न आहे, असां भी स्वर्ग में ही आहियूं अगरि असां चाहियूं त। अगरि असां स्वर्ग न चाहींदासीं त पंहिंजो पाण असां नर्क जी तरफ़ वेंदासीं। त हीअ कामधेनु छा आहे? हिकिड़ी कल्पना इहा बि आहे कि धरती असांजी कामधेनु आहे, उनखे बि गांइ जो स्वरूप ॾिनो आहे, माता जो स्वरूप ॾिनो अथऊं। छाकाणि गांइ ॾींदो रहंदी, ॾींदी आहे, सभु ॾींदी आहे, पंहिंजो जेको बि अथसि सभु मानवते जे लाइ अर्पण कंदी आहे। इन करे गांइ जो महत्व वधीक आहे असांखे, ऐं इन करे उन्हनि कामधेनु ठाही आहे, हिकिड़ो कॉन्सेप्ट ठाहियो अथई। त हिन खे सम्झण लाइ असांखे थोरो समाज जी रचना छा आहे उहो सम्झणु खपे। इंसान सामाजिक प्राणी आहे। सामाजिक प्राणी खे सिंधीअ में छा चइबो? सोशल एनिमल। ॿिया प्राणी जेके आहिनि दे आर नॉट सोशल एनिमल्स, ओनली इंसान सोशल एनिमल आहे। कीअं? त ॾिसो, हिकिड़ो खंड जो ढेर पियो आहे, हिकिड़ी किवली ईंदी, उहा किवली खंड जे ढेर खे ॾिसंदी, ॾिसी करे छा कंदी? वापसि हली वेंदी। वापसि हली वेंदी, पोइ थोरी देरि में हज़ारे किवलियूं ईंदियूं, पोइ इहो सॼो खंड जो ढेर चट करे वेंदियूं। पर किवली सामाजिक प्राणी कोन्हे। एंट इज नॉट अ सोशल एनिमल। इंसान आहे, ॾिसंदो नोटनि जो बंडल पियो आहे, छा कंदो? पहिरियों लिकी करे ॾिसंदो कोई ॾिसे त नथो, पोइ चुपचाप खणी पंहिंजे पॉकेट में विझंदो। इन स्पाइट ऑफ दैट इंसान सामाजिक प्राणी आहे। मैन इज अ सोशल एनिमल। सोशल एनिमल मतलब विदाउट सोसाइटी ही कांट लिव। उनखे कंहिं जा कंहिं ॿिए इंसान जो आधार खपे। कोई भी इंसान हिकिड़ी शइ 1000 माण्हुनि जे लाइ ठाहे सघंदो, पर पंहिंजे लाइ 10 शयूं न ठाहे सघंदो। इंजीनियर इंजीनियरिंग परफेक्ट कंदो, पर जॾहिं पेट में सूर पवंदुसि त उनखे डॉक्टर वटि वञिणो आहे। डॉक्टर डॉक्टरी करे सघंदो, जेको स्पेशलाइजेशन हूंदुसि, पर उनखे लीगल ओपिनियन खपे त लॉयर वटि वञिणो पवंदुसि। त इन हिसाब सां हर इंसान ॿिए इंसान ते डिपेंडेंट आहे, ऐं इहो बाई नेचर आहे, बाई फोर्स आहे। तव्हां ईअं न चई सघंदुसि न मां ई डॉक्टर थींदुसि, मां ई इंजीनियर थींदुसि, मां ई खाधो वठी ईंदुसि, मां ई ठाहींदुसि, ईअं न थींदो। ठाहिण वारो अलॻि आहे, वठी अचण वारो अलॻि आहे। त असां हिक ॿिए सां ॿंधल आहियूं, जुड़ियल आहियूं, ऐं दिस इज बाई नेचर। इन करे कृष्ण भगवान चए थो सह यज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापति। माना जॾहिं तव्हांखे ठाहियो अथई त अहिड़े हिसाब सां ठाहियो अथई त तव्हां हिक ॿिए खे मदद कयो, बाई कंपल्शन, नॉट बाई चॉइस। मां जॾहिं ॿियनि जे लाइ कुझु कार्य कंदुसि त हो मुंहिंजे लाइ कंदा। मूंखे हिकिड़ो व्यंजन ठाहे ईंदो आहे त मां हिकु ई व्यंजन खाई सघंदुसि, पर मां ॿिए सां पंहिंजो शेयर कंदुसि त हो बि मूंसां शेयर कंदो, पोइ मूं वटि 2 थी विया। वरी असां ॿिनि ॿियनि सां शेयर कंदासीं त हर हिक वटि 4 थी विया। इन हिसाब सां समाज में हिकु एको तयारु थींदो आहे ऐं समाज जी उन्नति थींदी आहे। अॼु साइंस एॾी प्रगति कई आहे, अगरि सह यज्ञ न कनि हा त पोइ इंसान अॻिते न वधे हा, पोइ लड़ाइयुनि में पूरो रहिजी वञे हा। जेके यज्ञ न कंदा आहिनि उहे लड़ायूं कंदा आहिनि। त इन करे चए थो भई प्रजापतिअ असांखे ठाहियो ई हिन हिसाब सां आहे त असां यज्ञ कर्म कयूं, ठाहियो ई ईअं अथई। त असांखे चॉइस न आहे, असां न चई सघंदासीं त भई मां यज्ञ कर्म न कंदुसि। इट इज़ बाय कंपल्शन।
अच्छा, जॾहिं असां ईअं कंदासीं त असांजूं सभु इच्छाऊं पूरियूं थींदियूं। मूंखे यदि कार खपे त कोई त कार ठाहे, तॾहिं त मां वठी सघंदुसि। कंहिं वटि त इहो टैलेंट हूंदो, उहो पंहिंजो टैलेंट विझंदो, कार ठाहींदो, मां पंहिंजो टैलेंट विझंदुसि, मां कुझु अर्थार्जन कंदुसि, पोइ मां उन सां शेयर कंदुसि, मां उनखे कुझु मदद कंदुसि, हू मूंखे मदद कंदो, मूं वटि कार अची वई, त मुंहिंजी इच्छा पूरी थी वई। यदि हो चए मां पंहिंजी कार शेयर न कंदुसि, मां चवां मां पंहिंजो धन शेयर न कंदुसि, त असां ॿई ईअं ई रहिजी वेंदासीं, त असांजी इच्छाऊं बि पूरी न थींदियूं। त इच्छाऊं पूरी करण जे लाइ असांखे इहो एक्सचेंज करणो आहे। पहिरें ज़माने में बार्टर सिस्टम हुई, उन टाइम ते इकोनॉमी एतिरो प्रोग्रेस न कयो हो, त कोई पंहिंजे खेत में अनाज उगाईंदो, उहो सभिनी खे अनाज ॾींदो, कोई फल उगाईंदो, फल सभिनी खे ॾींदो, कोई मटको ठाहींदो, मटको सभिनी खे ॾींदो, त सभिनी वटि सभु शयूं अची वयूं मिली करे। ऐं सभिनी खे इहे डिज़ायर्स आहिनि, असांजी इच्छाऊं आहिनि, त इच्छाउनि खे पूरी करण जे लाइ असांखे हिकदमि सवलो रस्तो आहे। असां पंहिंजे फील्ड में पंहिंजो टैलेंट विझी करे उन मां कुझु एनर्जी कयूं प्रोड्यूस, पोइ उनखे एक्सचेंज कयूं, त इन सां सभिनी जी उन्नति थींदी। घणे भाङे हिन श्लोक ते कॉमेंट्री न कंदा आहिनि, चवंदा आहिनि न हे त वैदिक आहे, पर दिस इज़ वेरी साइंटिफिक। अगरि असां सम्झूं त हिन श्लोक में सोशल डेवलपमेंट जो सीक्रेट आहे। हुन ज़माने में, हाणे हिन गीता खे अलाए घणा हज़ार साल थी विया हूंदा, पर उन टाइम ते बि इंसान उहो ई हुयो जीअं उहो अॼु आहे, ख़ाली मटेरियल असां वटि वधीक अची वियो आहे। उन टाइम ते कारूं न हुयूं, हाणे कारूं आहिनि, पर ट्रैवल उन टाइम ते बि हुयो, ट्रैवल हाणे बि आहे। त हुन टाइम ते जेके प्रिंसिपल्स लागू हुया अॼु बि आहिनि, पर असां अॼु चऊं था ही पुराणो ज्ञान आहे, इन करे असां हिन मां सिखूं नथा, एंड दैट इज़ वाई देयर इज सफरिंग। त कामधेनु असां वटि आहे, असां इच्छा कयूं त पहिरियों पहिरियों असांजो कर्तव्य आहे असां छा ॾेई सघंदासीं। मुंहिंजी इच्छा पूरी करण लाइ मां छा ॾेई सघंदुसि, अगरि उहो मां करे सघंदुसि त मुंहिंजी इच्छा पूरी थींदी। त इहा कामधेनु मूंखे मिलियल आहे, भई नेचर मूं वटि आहे, मूंखे ख़ाली रियलाइज़ेशन न आहे हुनजो। पोइ इंसान स्वार्थी थी वेंदो आहे, ही कीप सफरिंग, मां ॿियनि सां शेयर न कंदुसि, ही मुंहिंजो आहे, मां कमायो आहे, मां पंहिंजे लाइ रखंदुसि। पंहिंजे लाइ कीअं यूज़ करे सघंदो? तो हज़ारे लखे शयूं ठाहियूं, हिक ई शइ लख नंबर्स में ठाहियूं, तूं उहो यूज़ कीअं कंदे? तूं पंहिंजे लाइ 2 4 5 10 रखंदे, ॿी शयूं तुंहिंजे कम जूं न आहिनि। टीवी ठाहिण वारो सभु टीवी पाण थोरी ॾिसंदो, उनखे विराइणा पवंदा टीवी समाज में, बदले में कुझु घुरंदो। सो सयज्ञ पर ही फैसिलिटी खाली इंसान खे मिली आहे, प्राणियुनि खे इहा फैसिलिटी न मिली आहे, इन करे हू प्रोग्रेस न करे सघंदा आहिनि, हू मीटिंग न करे सघंदा, हू कपिड़ा न ठाहे सघंदा, थधि आहे त थधि आहे, उनखे नेचर जेको प्रोटेक्ट कंदो कंदो, अदरवाइज़ हुननि जी जेका बि आहे लाइफ उहा प्रोग्राम्ड आहे। इंसान जी लाइफ भी प्रोग्राम्ड आहे, पर लिमिटेड, कुझु हिस्सो इंसान खे ॾिनो अथऊं, तव्हां पाण चॉइस कयो, कर्म करण जो चॉइस तव्हांखे ॾिनो अथऊं, तव्हां कर्म कयो, सही कर्म कयो, ग़लति कर्म कयो, सभिनी जे लाइ ताक़त उहो पहुचाईंदो। चोर हूंदो उनखे बि ताक़त मिलंदी, संत हूंदो उनखे बि ताक़त मिलंदी, ताक़त ॾियण वारो उहो ई आहे, पर इहो चॉइस इंसान खे ॾिनो अथऊं। फल जो चॉइस इंसान खे कोन्हे, उहो हू डिसाइड कंदो जेको बि आहे। त कर्म करण वक़्तु तव्हां सोचो मां कहिड़ो कर्म थो कयां, वीचार करण वक़्तु सोचो मां कहिड़ो थो वीचार कयां, पर तव्हांखे यज्ञ करण जी पहिरियों ई प्रोविजन आहे,
इहा फैसिलिटी मिली आहे, तव्हां यज्ञ कर्म कयो, स्वार्थ कर्म न कयो, सकाम कर्म न कयो, निष्काम कर्म कयो, पंहिंजो पाण तव्हांजो प्रोग्रेस थींदो लाइफ में। त वेरी सिंपल फॉर्मूला टू प्रोग्रेस इन लाइफ। 11 देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथः। Nourish the gods with this, and may those gods nourish you. Nourishing one another, you shall attain the supreme good. करे यज्ञ रखो देव राज़ी, अव्हां खे सुखी ऊ कंदा, करे शेवा हिक ॿिए जी, परम कल्याण पाईंदा। करे यज्ञ रखो देव राज़ी, अव्हां खे सुखी ऊ कंदा, करे शेवा हिक ॿिए जी, परम कल्याण पाईंदा। हाणे हिन में देव या प्लूरल संज्ञा आहे, गॉड्स। दरअसल गॉड हिकिड़ो ई आहे, उनखे परमात्मा चओ, परमेश्वर चओ, ईश्वर चओ, ब्रह्म चओ, आत्मा चओ, आहे हिकु ई सत्ता आहे। पर उन सत्ता जा जेके स्वरूप आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि। उहा ई सत्ता सूरज में थी चिमके, उहा ई सत्ता चंड में थी चिमके, उहा ई सत्ता असांखे नंदीअ में मिलंदी, उहा ई सत्ता हिकु हिकु पन ते लिखियल आहे हिकिड़ो ई, परमात्मा हिकिड़ो ई आहे, पर हिते प्लूरल गॉड्स। हाणे ही गॉड्स आहिनि, जीअं फॉर एग्जाम्पल असांखे इच्छा थी थिए भई असांखे हाणे धन कमाइणो आहे, धन जी जॾहिं इच्छा थींदी त असां महिनत करणी पवंदी, असांखे टैलेंट यूज़ करणो पवंदो, असांखे बुद्धि यूज़ करणी पवंदी, तॾहिं धन ईंदो। ॿियो तरीक़ो आहे असां चोरी कयूं, डाका विझूं, मुफ़्त में काथे थो मिले उहा जॻह ॻोल्हियूं, इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे धन कमाइण जो, पर उन में शांती न आहे। असां जॾहिं बि कंहिं देवता वटि वेंदा आहियूं, इन में असांखे ॿियो कुझु खपे पर शांती खपे, असांजी शांती न बिगड़े। इन करे धन जूं ॿ देवताऊं आहिनि, हिकु कुबेर आहे, हिकु लक्ष्मी आहे। कुबेर माना ग़लति तरीक़े सां जेको धन कमाईंदो आहे, उहो राक्षस आहे, ऐं लक्ष्मी देवता आहे। त हिते देवता चए थो त उन में लक्ष्मी अची वई, कंहिंखे ज्ञान खपे सरस्वती अची वई, कंहिंखे सक्सेस खपे गणेश जी अची वियो। ईअं घणियूं ई देवताऊं आहिनि, पर इहे सभु देवताऊं असांजा जेके वर्ल्डली गोल्स आहिनि उहे आहिनि। असां हिकु गोल त ठाहींदासीं भई परमात्मा जो दर्शन कयूं हिन जीवन में, जेको इहो न सम्झी सघंदो उन जे लाइ ॿिया वर्ल्डली गोल आहिनि। कोई चवंदो मूंखे नॉलेज मिले, कोई चवंदो मूंखे सक्सेस मिले, कोई चवंदो मुंहिंजी शादी थिए, कोई चवंदो मूंखे ॿार न आहिनि ॿार थियनि। त अनेक इच्छाऊं आहिनि, इन करे असां उन फील्ड में पंहिंजो जेको बि एफर्ट आहे उहो विझंदा आहियूं, आहुति विझंदा आहियूं यज्ञ में। पोइ असां डॉक्टर वटि वेंदासीं, असां वकील वटि वेंदासीं, कंहिंजो बि कंसल्टेशन वठंदासीं, पर महिनत कंदासीं। त इहे सभु जेके मैनिफेस्ट पावर्स आहिनि संसार में, इनखे चवंदा आहिनि देवता। देवता अनेक वचनी, गॉड्स। God is one, but gods are many. Gods are manifest power. God is unmanifest power. Unmanifest can neither be seen, nor felt, nor even thought of. पर जेके मैनिफेस्ट पावर्स आहिनि असां ॾिसी सघूं था, ॿुधी सघूं था, सूंघी सघूं था, असां उनखे फील करे सघूं था, असां उनखे पंहिंजे बुद्धीअ जे सहारे सां सम्झी सघूं था, जेके बि मैनिफेस्ट पावर आहिनि। पोइ इंसान लिमिटेड आहे, बुद्धीअ खां मथे इंसान खे कैपेसिटी कोन्हे, उनजी बुद्धि हिकु रेंज ताईं आहे, रेंज बाउंड। जीअं असांजी अखियूं रेंज बाउंड आहिनि। फॉर एग्जाम्पल असांजे हिन चमड़ीअ ते केतिरा ई बैक्टीरियाज़ आहिनि, हाणे बि
हिन वक़्तु, पर असांजी अखि एतिरी सूक्ष्म नाहे त हे ॾिसी सघे, पर असां माइक्रोस्कोप सां ॾिसी सघंदासीं। जीअं असांजियूं अखियूं लिमिटेड आहिनि, तीअं असांजो दिमाग़ बि लिमिटेड आहे। त दिमाग़ हिक हद ताईं कमु करे सघंदो, उन खां पोइ उहो न वञी सघंदो। इन करे जॾहिं आत्म साक्षात्कार कंदा आहिनि त ही शरीर, मन ऐं बुद्धि, हिन टिनिनि खां उहे रिटायर थी वेंदा आहिनि। जॾहिं इहे टई ॻाल्हियूं छुटिजी वेंदियूं, तंहिंखां पोइ जेका ॻाल्हि मिलंदी उहा आहे, उहा ख़ाली रियलाइज़ करे सघिबी आहे, उहा ख़ाली उन इंडिविजुअल खे ई ख़बर पवंदी आहे। उहो ॿुधाए कोन सघंदो ही छा आहे, ही कहिड़ो अनुभव आहे, हिन में केतिरो आनंद आहे। आनंद बि असां न ॿुधाए सघंदासीं, वर्ल्डली आनंद बि न ॿुधाए सघंदासीं, हू त परमानंद आहे, उहो बि न ॿुधाए सघिबो। पर असांखे हुन उहा ॻाल्हि सम्झण वास्ते कुझु न कुझु आधार खपे। इन करे इंसान जेके बि पावर्स आहिनि उन्हनि खे देवता जो रूप ॾिनो आहे। जीअं हाणे असांजूं अखियूं आहिनि, अखियूं साबुत न हूंदियूं त असां ॾिसी कोन सघंदासीं, पर अखियूं साबुत आहिनि पर रोशनी कोन्हे तॾहिं बि कोन ॾिसी सघंदासीं। त अखियूं खपनि, उन सां गॾु रोशनी बि खपे। त अखियुनि जी देवता थी वई रोशनी। रोशनी ईंदी आहे सूरज मां, इन करे सूरज असांजो थी वियो भॻवानु। अखियुनि जी देवता थी वई सूरज। असांजी त्वचा ते हवा जॾहिं लॻंदी आहे त असांखे फील थींदो आहे त हवा अचे थी। अगरि फील ई न थिए, असांखे उहो टच न हुजे, त असां उहो एंजॉय न करे सघंदासीं। त विंड गॉड थी वियो, वायु देवता थी वई। हर इंद्रिय जी हिकिड़ी देवता आहे। जिभ आहे, अगरि उहा आली न हूंदी त असांखे टेस्ट न ईंदी। त पाणी जेको आहे, जल देवता, उहा असांजे जिभ जी देवता आहे। त पाणी बि देवता थी वियो। त इहे जेके बि मैनिफेस्ट पावर आहिनि, त जाते जाते इंसान जो मन वेंदो, उते उते उन्हनि देवता विझी छॾी आहे। इंसान जो मन काॾे वेंदो? जॾहिं उनखे उञ लॻंदी त पाणीअ वटि वेंदो, बुख लॻंदसि त रोटीअ वटि वेंदो, उनखे कुझु ॾिसणो आहे त ही संसार में वञी ॾिसंदो, पर अंधेरो हूंदो त न ॾिसी सघंदो। त उहो प्रार्थना कंदो आहे, हे भॻवान, मूंखे तो अखियूं त ॾिनियूं आहिनि, हाणे रोशनी बि ॾे, हाणे मूंखे ज्ञान बि ॾे। उहो प्रार्थना कंदो आहे देवता सां। पोइ उहे देवता उनखे आशीर्वाद ॾींदियूं। सूरज भॻवान असांखे आशीर्वाद न ॾींदो त असां ॾिसी कोन सघंदासीं। लक्ष्मी असांखे आशीर्वाद न ॾींदी त असांखे धन ऐं शांती प्राप्त न थी सघंदी। असां कसे वठंदासीं, पोइ उहो कुबेर, तव्हांखे धन त मिलंदो पर मन जी शांती न मिलंदी। कुबेर बि देवता ई आहे, पर उहो राक्षसी आहे। इन करे कुबेर खे नंढो, कारो ईअं ॾेखारींदा आहिनि, वॾे पेट वारो। पर लक्ष्मीअ खे एट्रैक्टिव ॾेखारींदा आहिनि, जीअं सभिनी जो ध्यानु उते हली वञे। ऐं मेजॉरिटी त लक्ष्मीअ जा पुजारी आहिनि, पर के सरस्वतीअ जा बि पुजारी आहिनि। त असां पूजा कंदा आहियूं, महिनत कंदा आहियूं, माना असां पूजा कंदा आहियूं। मैथोलॉजीअ में उनखे पूजा चवंदा आहिनि, कर्म योग में उनखे महिनत चवंदा आहिनि, टैलेंट चवंदा आहिनि, पंहिंजो दिमाग़ यूज़ करणु चवंदा आहिनि। पर प्रैक्टिकली असां इहो ई कमु कंदा आहियूं। असां देवता चूंडींदा आहियूं, देवता जी आराधना कंदा आहियूं, पोइ उहा देवता असांखे आशीर्वाद ॾींदी आहे, त असांखे पोइ फल जी प्राप्ति थींदी आहे। एतिरो सिंपल ही श्लोक आहे। पर केतिरा ई माण्हू, तव्हां वटि हेॾी सारी देवताऊं आहिनि, हे देवताऊं तव्हां किथां आंदियूं, ई सॼो इमेजिनेशन आहे, तव्हां पत्थर खे बि था पूजो, तव्हां बांदर खे बि था पूजो, पर इहे सभु प्रतीक आहिनि, इहे सिंबॉलिक आहिनि। मन जो प्रतीक आहे बांदर, पोइ शांत मन जो प्रतीक आहे हनुमान। इन करे हनुमान असांजी देवता थी वई। असांखे छा खपे? मन खे शांती खपे,
अहिड़ो कहिड़ो इंसान आहे जंहिंखे मन खे शांती न खपे? तंहिंजी माना अहिड़ो कहिड़ो इंसान आहे जेको लॉर्ड हनुमान जी पुजारी न आहे? हर इंसान आहे। के उन जे स्वरूप जी पूजा कंदा आहिनि, के बिग़ैर स्वरूप जी पूजा कंदा आहिनि, पर हर इंसान कंदो ई आहे। बाय नेचर असांजो नेचर जेको आहे उहो शांत आहे। ही अशांति असां एक्वायर कई आहे ॿाहिरों। त तव्हां डायरेक्टली कयो, इनडायरेक्टली कयो, आहियो तव्हां हनुमान जा पुजारी, आहियो तव्हां लक्ष्मीअ जा पुजारी, आहियो तव्हां सरस्वतीअ जा पुजारी। असां उन्हनि जी आराधना कंदा रहंदा आहियूं। पुराणे ज़माने में उन्हनि अहिड़े नमूने सां सिस्टम ठाही आहे त इंसान जी श्रद्धा उन ते हुजे, मन उन जो पंहिंजो पाण शांत हुजे, पोइ उन जी बुद्धि कमु कंदी। जॾहिं मन शांत न हूंदो त बुद्धि कमु न कंदी। ऐं यदि तव्हांखे हिकिड़ो पत्थर मन शांत करण में मदद करे थो, पोइ उनखे भॻवान मञण में कहिड़ी ॻाल्हि आहे? Why we should object to it? Something is helping me. जल देवता जी पूजा करण सां मुंहिंजो मन शांत थो थिए, पोइ उन में ग़लती छा आहे? मूंखे फ़ाइदो थो मिले, तव्हांखे मिले न मिले। पर जल देवता चवंदा न असांखे त गॉड शुड बी लाइक अ पर्सन, ह्यूमन, पोइ जल देवता खे झूलेलाल ठाहियूं। पर कॉन्सेप्ट उहो ई आहे। 12 इष्टान् भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः। Verily, the gods, nourished by sacrifice, will give you the desired enjoyments. He who enjoys what is given by them without having offered to them is indeed a thief. मुरादूं अवां जूं कंदा पूरियूं, तिन जी वठो छो न ओर। जो संदन माणे बख़्शियल, पर उन मां ॾिए की न, आहे सो त चोर। में घणाई इंसान इहो सोचींदा आहिनि, छो सिधे नमूने सां हलूं असां, छो देवताऊं उन्हनि जी पूजा आराधना, असां त ग़लति रस्ते सां बि असांखे जेको खपे असां पाए सघूं था। असां चीटिंग कयूं, असां चोरी कयूं, असां कुझु लिकाए करे कमु कयूं, टैक्सिस न भरियूं। इहे बि त तरीक़ा आहिनि पैसे बचाइण जा। कृष्ण भगवान चए थो दे आर कॉल्ड थीफ। तव्हांखे 3 वक़्त खाधो खपे, 3 वक़्त खाधे लाइ कुझु त महिनत करणी पवंदी। तव्हांखे अनाज ठाहिणो पवंदो, वठी अचणो पवंदो, वरी उनखे साफ़ करणो पवंदो, वरी उनखे ग्राइंड करणो पवंदो, उनखे कुक करणो पवंदो। हिन में महिनत आहे। तव्हां चवंदो ॿियो कोई ठाहे, जॾहिं उहो ठाहे मां वञी झपटो विझंदोमांसि, खसे ईंदोमांसि, इहो बि त तरीक़ो आहे। पर उनखे चइबो उहो चोर आहे। हिते सिधी साईं सिंपल चोर जी व्याख्या कई अथई। पहिरियों यज्ञ कर्म ॿुधाई हाईएस्ट, पोइ वरी वर्ल्डली तव्हांखे जेके गोल्स आहिनि उहे पूरा करण जे लाइ बि आइडिया ॾिनई, भई तव्हां देवताउनि जी आराधना कयो। हाणे चए थो तव्हांखे खाधो मिलंदो, ग़लति नमूने सां तव्हां खाधो मिलंदो, पर पोइ तव्हांजी संज्ञा थी वेंदी चोर। चोर माना हिन माण्हूअ जो मन कॾहिं बि शांत न थी सघंदो। कॉन्सनट्रेटेड सेल्फिश एटीट्यूड, जेको पंहिंजे स्वार्थ वास्ते कंदो आहे उहो चोर आहे। सिर्फ ओनली फॉर मी, आई एम फॉर माई सेल्फ, फॉर रेस्ट देयर इज गॉड। Such a person is a thief.
त ही यज्ञ कर्म जे उल्टो कर्म। तव्हां यज्ञ कर्म न कंदव, यज्ञ कर्म कंदव त गॉड्स विल ब्लेस यू, नॉरिश बाय सैक्रिफाइस। दे विल बी नॉरिश्ड, नॉट यू विल बी नॉरिश्ड, एंड यू विल गेन डिजायर्ड एंजॉयमेंट्स। तव्हांखे उन में सेटिस्फैक्शन मिलंदो। तव्हां खाधो खाईंदव, बुख लगी आहे, खाधो खाधो, देयर इज सेटिस्फैक्शन। इतों शुरुआत थींदी आहे इंसान जी। पोइ कपड़ा खपनि, पोइ घर खपे, गाॾी खपे, बट एवरी एक्सपीरियंस मस्ट बी एंजॉयड। तव्हां चोरी करे पंहिंजी गाॾी खणी ईंदव, यू विल नॉट एंजॉय, बिकॉज यू आर अ थीफ। ऐं थीफ माना हुनखे ख़बर आहे मां चोर आहियां, ॿियनि खे ख़बर आहे कि न आहे, असांखे ख़बर न आहे। पर इफ आई एम रॉन्ग, आई नो आई एम रॉन्ग, त आई एम गोइंग टू पनिश माई सेल्फ। जेको इंसान ग़लति कमु कंदो आहे, हुनजी आत्मा पई अंदरों आवाज़ कंदी आहे। पोइ केतिरा ई माण्हू चोरी कंदा आहिनि, देश छॾे भॼी वेंदा आहिनि। पहिरें ज़माने में देश छॾणु माना वॾो गुनाह थींदो हुयो, ऐं हिनखे देश छॾे वञणो पियो। पोइ ॿियनि देशनि में बि उनखे न रखंदा हुया, अहिड़े माण्हूअ खे जेको पंहिंजो देश छॾे आयो आहे। हाणे त फैशन थी वई आहे, चोरी कयो, पैसा कमायो, टैक्सिस न भरियो ऐं भॼी वञो। बट इट इज सुसाइडल। इहा उन्हनि खे पोइ थी ख़बर पए, जॾहिं हू ॿिए देश में वञनि था, उते रहनि था, उतां जूं हालतूं ॾिसनि था, पोइ थी उनखे ख़बर पए, अरे असां त उते ई सुखी वियासीं। हाणे सुखी संसार छॾे करे दुखी संसार में अची वियासीं। पहिरियों त उन्हनि ॾिठो हिते बिल्डिंगूं आहिनि, रोड आहिनि, कारूं आहिनि, ही त ॾाढी सुठी जॻह आहे, स्वर्ग आहे। पर पोइ ख़बर पवनि हिते त माइन जो बि कमु असांखे थो करणो पए। पोइ उन्हनि जी इच्छाऊं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। जेके हिते इच्छा हुयनि, उहे उते इच्छा न आहिनि। ॿियो त उन्हनि जो मन पियो खाईंदो। ऐं यू कैन नॉट ओवरकम। हिकु दफ़ो तव्हांजे मथां चोरीअ जो इल्ज़ाम लॻी वियो, माना तव्हां पाण खे ॾिनो आहे, ॿियनि जो हिसाब न आहे हिते। पाण खे असांखे ख़बर पवंदी त मां चोर आहियां, त मुंहिंजे मन खे शांती न मिलंदी। माना आई हैव लॉस्ट बोथ द वर्ल्ड्स। मां पंहिंजो देश विञायो, मां पंहिंजी आत्मा जी शांती विञाई परमानेंटली। पोइ इंसान 100 साल रहंदो, 100 साल जीअंदो, पर दुखी थी करे। ॾेखाम ॿाहिरि त पैसो ॾेखारींदो, मूं वटि जाम पैसो आहे, पर अंदर मां ही इज़ अ पुअरेस्ट ऑफ पुअर पर्सन। ही इज़ थीफ। हाणे इन जे विरुद्ध वरी यज्ञ शिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापाः ये पचन्त्यात्मकारणात्। The righteous who eat the remnants of sacrifice are freed from all sins, but those sinners who cook for their own sake eat sin. छूटनि पाप खां वठनि जे था यज्ञ जो प्रसाद, उहे जे रुगो पंहिंजे लाइ था रधनि, वठनि पाप जो से था सवाद। पाप माना जॾहिं असांजो मन इहो सम्झी वेंदो आहे त मां ही ग़लति कमु कयो आहे, पोइ उनखे शांती न मिलंदी आहे, उहो पियो तड़पंदो। इहो जॾहिं मन असांजो तड़पंदो आहे, उनखे चइबो आहे पाप। असां पाप कयो, असां काई त ग़लती कई। भले असांखे उन टाइम ते सम्झ कोन हुई, हाणे बि सम्झ शायदि कोन्हे, पर जॾहिं मन अशांत थी वेंदो त असां पाप कयो आहे। त असांजो कमु आहे ही इन्वेस्टिगेट करणु, असां कहिड़ी ग़लती कई, असां कंहिंजो मन दुखायो, असां कहिड़ी चोरी कई। हाणे इहा सभिनी खां वॾी पनिशमेंट इहा आहे, इनखे चवंदा आहिनि पाप। हिन खां वॾी पनिशमेंट न आहे। तव्हां इंसान खे जेल में विझी सघंदो, जेल मां कढी सघंदो, पर ख़ाली हुन जे शरीर खे, हुन जे मन खे तव्हां जेल न करे सघंदव।
पर जॾहिं इंसान ग़लतियूं कंदो आहे, जॾहिं इंसान ग़लति राह ते हली वेंदो आहे, पोइ उनजो मन उनखे एतिरी पनिशमेंट ॾींदो आहे कि जेल उनजे साम्हूं कुझु बि न आहे। पेट ख़राब थींदो, निंड ख़राब थींदी, कंहिं ॻाल्हि में मन कोन लॻंदो, पोइ अहिड़ो माण्हू गुस्सेली थी वेंदो आहे, हर छो नंढी नंढी ॻाल्हि ते गुस्सो कंदो, नंढी नंढी ॻाल्हि ते झगड़ा कंदो, ॿियनि खे दुखी कंदो, पाण बि दुखी थींदो। त ही माण्हू जेके पंहिंजे स्वार्थ लाइ जीअंदा आहिनि, उहे पाप कर्मी आहिनि, सिधी सही ॻाल्हि। ऐं जेके सेक्रिफिशियल आहिनि, माना जेके सेक्रीफाइस, माना ॿियनि जे लाइ पहिरियों कमु कयो अथऊं, पोइ बची वियो उहे खाईंदा आहिनि, जेको बचियो आहे उहो खाईंदा आहिनि। हिन जो मतिलबु दे आर कॉन्ट्रीब्यूटर टू सोसाइटी। असांजी ड्यूटी आहे असां पाण खे ठीकु रखूं, फर्स्ट थिंग। तंहिंखां पोइ असां पंहिंजे कुटुंब खे ठीकु रखूं, इकोनॉमिकली, सोशली, सिक्योरिटी, एवरीथिंग। तंहिंखां पोइ असां पंहिंजे समाज खे जागरूक रखूं, उन जे प्रति बि असांजी ड्यूटी आहे। असांजे देश जे प्रति असांजी ड्यूटी आहे, सॼी मानवता वास्ते असांजी ड्यूटी आहे, सभिनी प्राणियुनि वास्ते असांजी ड्यूटी आहे। इंसान खे ठाहिण वक़्तु इहे कंडीशन्स हुयूं, न त उनखे बुद्धि मिले ई न हा। ॿियनि प्राणियुनि वांगुरु बि रही सघे हा, जंहिंखे बुद्धि न हूंदी आहे उहे त ॿियनि प्राणियुनि वांगुरु ई रहंदा आहिनि, पर इंसान खे बुद्धि आहे, कंहिंखे घटि हूंदी, कंहिंखे वधीक हूंदी। के महिनत करे उनखे वधारो कंदा आहिनि, के महिनत न कंदा आहिनि, उते ई रहिजी वेंदा आहिनि। पर जॾहिं इंसान खे ठाहियूं त इहे सॼियूं जवाबदारियूं उन में हुयूं, पर जॾहिं इंसान इहे जवाबदारियुनि खां पंहिंजो छुटकारो थो पाए, चए थो मां ख़ाली आई फॉर मी, मूंखे छा आहे करिणो, मां पंहिंजो ॾिसंदुसि, पासे में छा थो थिए मूंखे छा आहे करिणो, उते भले बाहि लॻे, अरे पर उहा ई बाहि तो वटि ईंदी हाणे थोड़ी देरि में, यदि तूं हुनखे न बचाईंदे। दी सिंपल मैसेज आहे, तव्हांखे पाप कर्म मां छुटकारो खपे, यज्ञ कर्म कयो। तव्हांखे पाप करण में फासणो आहे, स्वार्थी कमु कयो। ॿ ॻाल्हियूं कृष्ण भॻवान असांजे साम्हूं रखियूं आहिनि, तव्हां हीअ चूस कयो, हूअ चूस कयो, इहो अधिकार असांखे ॾिनो अथई। ॿिए चैप्टर में चई कर्मण्येव अधिकारस्ते, तव्हांजो अधिकार आहे, यू मेक अ चॉइस। पर हिते व्याख्या थो करे, स्वार्थ कर्म में तूं पाप जो भागीदार थींदे, माना तोखे सॼी उमिरि तकलीफ़ थींदी, तूं दुखी रहंदे, सुख जे पुठियां दौड़ंदे तोखे लॻंदो अरे हाणे थोरो अॻिते वेंदुसि न, मूंखे सुख मिली वेंदो, बसि हीअ शइ, हीअ ॻाल्हि मिले मूंखे, बसि खाली मुंहिंजी शादी थी वञे, बसि खाली मूंखे ॿार थी वञनि, बसि। पर अहिड़ो इंसान कॾहिं बि सुखी न थींदो, उहो डोड़ंदो रहंदो खाली। पर सुखी तव्हांखे थियणो आहे त पोइ उहो बि मार्ग ॾिनो अथई। हाणे चॉइस असांखे करणी आहे। इन करे असां वटि खाधो बि खाईंदा आहिनि न, थाली जॾहिं साम्हूं हूंदी अथनि, पहिरियों हिकिड़ी भावना सां हथ जोड़ींदा या पाणीअ जी लाइन कंदा या कुझु बि कंदा, पहिरियों अर्पण कंदा, भई प्रभु ही तुंहिंजो खाधो आहे, तो मूंखे प्रसाद में ॾिनो आहे त मां ग्रहण थो कयां, मुंहिंजो खाधो आहे, इहो हिकिड़ो एटीट्यूड थी वियो, ही तुंहिंजो प्रसाद आहे, हिन करे हुनखे प्रसाद चवंदा आहिनि। प्रसाद माना मन जी शांती, पर खाधे खे बि प्रसाद चवंदा आहिनि, छाकाणि ही मुंहिंजो न आहे, ही आहे तुंहिंजो, तो मूंखे प्रसाद में ॾिनो आहे, ही मूंखे जेको कमु करणो हुयो मां कयो, उनजो जेको फल आहे उहो तुंहिंजो प्रसाद आहे। मूंखे कार मिली, प्रभु हे तुंहिंजो प्रसाद आहे, ही तुंहिंजी कार आहे, जेसि ताईं तूं चाहींदे मां उनखे हलाईंदुसि, जॾहिं तूं न चाहींदे वापसि खणी वञ, पोइ मुंहिंजो मोह न थींदो हुन में।
पोइ कार खे अगरि स्क्रैच अची वियो त मूंखे पंहिंजे दिलि ते स्क्रैच न थींदो। पर यदि मां चवंदुसि हीअ त मुंहिंजी कार आहे, मां कमाई आहे, त पोइ हिकु स्क्रैच मुंहिंजी निंड फिटाए छॾींदो। पाप जॾहिं मुंहिंजी 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 कंदुसि, मां ऐं मुंहिंजी, माना मां पाप जो भागीदार थी वियुसि। हाणे बि मूंखे दुख थींदो, पोइ बि मूंखे दुख थींदो, छाकाणि मुंहिंजा वीचार दुख था निर्माण कनि। मुंहिंजा ई वीचार उनखे जेको आहे मुंहिंजो कर्म जो फल उनखे ठाहिनि था वेठा। ही कोई प्रभु पंहिंजो फल न ठाहींदो आहे, उहो खाली कैलकुलेशन कंदो आहे, भई घणा सुठा कम कयई, घणा ग़लति कम कयई, उन्हनि जो कॉम्बिनेशन कंदो आहे, पोइ उनजो कर्म जो फल असांखे मिलंदो आहे। पर आहिनि कर्म असांजा ई। त असां पाप कयूं कि न यज्ञ कर्म कयूं, असांजे मथां आहे। हुन इहो चॉइस असांखे ॾिनो आहे। अॼु एतिरो काफ़ी, पोइ ॿिए दफ़े ॾिसंदासीं।